जी नाज़रीन, असां कोशिश डिजिटल जे स्क्रीन ते मौजूदु आहियूं प्रेस क्लब में, जिते डॉक्टर तारा न्यूज़ सां जेका ज़ाती जो वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ हुननि 21 तारीख़ ते ख़ुदकुशी जो जेको ऐलान कयो हुयो, उन खां पोइ ही प्रेस क्लब पहुता आहिनि। उन खां पुछा कंदासीं त हुनजो अॻिते छा चवणु आहे। सारा कल्ह तव्हां जेके ख़ुदकुशी जे लाइ ऐलान कयो हुयो, जी जी 21 तारीख़ ते असां ॿेड़ी चौक ते ख़ुदकुशी कंदासीं, इनखे कीअं ॾिसो था? उन लाइ छा इरादो त ईअं हुयो, बाक़ी एसपी साहब घुरायो आहे, डीएसपी खे मोकिलियो अथनि, चए पियो ऑफिस में जो वियासीं असां ऑफिस, एसपी साहब चयो आहे मारण जो मसइलो हल न आहे, तव्हां पाण खे मारींदव त केस ई बंदि थी वेंदो, तव्हां हौसला कयो, असां तव्हां सां गॾु आहियूं, इनशाला तुंहिंजे मुजरिमनि खे जल्दी थाणे ते कोर्ट ते पेश करे वेंदासीं। को जवाबदार गिरफ़्तार थियो आहे? न न, उन्हनि जा ॿाहिरि थी विया जी, उहो धमकी ॾियनि पिया न, उहो थी विया। उहे ख़ैर चवनि था त इन भाउ सां जेको खाधे वाधे ते कमु आहे उन सां को तालुक न आहे। तालुक न आहे, पोइ तव्हां धमकियूं छो ॾियो था? धमकियूं ॾियनि हा, धमकियूं ॾियनि था न। हाणे तव्हां पुलिस जे कार्य ते मुतमइन आहियो? मुतमइन। तो ख़ुदकुशी वारो जेको आहे न वापसि वठो। जी जी। सारा बलोच दोस्त अब्दुल जब्बार सां मौजूदु आहे। अब्दुल जब्बार, तव्हां ई ॿुधाईंदो जेका तव्हां पहिरियां ते बयानु ॾिनो त जेका सरकार ॻाल्हायोसीं, जेका असां ॼाण ॻाल्हायोसीं, हुनखे तव्हां छा था हुन जे लाइ? साईं उन महिल थोरो गर्मा गर्मी हुयो, पहिरों ॾींहुं हुयो, सरदार साहिब जो फ़ोन आयो, पर मां थोरो ग़लति ॻाल्हायो इन ॻाल्हि में, त मां सरदार साहिब खां माफ़ी घुरियमि। जी, माना तव्हांखे उन ते पछतावा? उन ते पछतावा, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। असां सरदार पुलिस जे कारकर्दगी में तव्हां मुतमइन आहियो? पुलिस साईं कल्ह खां वठी, जॾहिं असांखे एसपी साहिब घुरायो आहे, अॻे केरु विच में न अचे पियो, कल्ह एसपी साहिब घुरायो आहे। एसपी साहिब चयो तव्हां ख़ुदकुशी कंदो त तव्हांजी केस ख़तमु थी वेंदो ऐं उन्हनि खे फ़ाइदो मिलंदो, अगरि मुजुर्म खे। तव्हां ख़ुदकुशी न कयो, मां हिकु ॿ ॾींहं में सभिनि खे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश कंदुमि। हा, असांखे एसपी साहिब जे मथां यकीन आहे साईं, मलिक साहिब। जी जी।